मुसलमान थोड़ो मां हे जुमलो चवा कुछ असां वजन जो भी कसूर असा मर्दन जो भी कसूर असा अपन जो भी कसूर यार कादे अबे जो कसूर नजर ईंदई कादे भाव जो कसूर नजर ईंदई कई जाए ते मुर्स जो कसूर नजर ईंदई मां त फकत एक महीने जी रिपोर्ट तो बुधाया केडी दुखाईंदड़ रिपोर्ट या अगले महीने ते नजर कंदे हिकड़े महीने में तकरीबन 40 औरतुन जो निकाह कोर्ट में पियो घणन जो तकरीबन 40 जे लगभग न्याणन जो निकाह कोर्टन में पियो अब ये 40 कंहिंजूं धीअर हूंदियूं कि न आवाज़ है ये 40 न्याणियों कई अबे अम्मा जूं न्याणियों हूंदियूं इन्हनि खे अपन पंहिंजे कुलन ते खणी करे घुमायो हूंदो इन्हनि खे पंहिंजे अमड़नि झोल में आराम करायो हूंदो अम्मा इन्हनि खे पंहिंजी पाक थन प्यारी हूंदी ये पंहिंजे घर जूं वॾड़ियूं हूंदियूं पंहिंजे घर जूं राणियूं हूंदियूं पर नतीजो कहिड़ो निकितो आज़ादी मिली वई अबे हथ कढी छॾियो मुर्स हथ कढी छॾियो भाउ हथ कढी छॾियो नतीजो कहिड़ो मिलियो अवां समझदार वेठा हो यार जिन 40 न्याणियुनि जो निकाह थियो हूंदो उते अबे जो हाल छा थियो हूंदो अम्मा जो हाल छा थियो हूंदो उते भाइरनि जो हाल छा थियो हूंदो मां हे जुमलो चवंदो रहंदो आहे पुट खां ग़लती थी वेंदी आहे पोइ बि अबो कंद मथे करे घुमंदो आहे भाउ खां ग़लती थी वेंदी आहे पोइ बि भाउ कंद मथे करे घुमंदो आहे अल्लाह न करे न्याणीअ खां ग़लती थी वञे न्याणीअ खां ग़लती थी वञे भेण खां ग़लती थी वञे ॿुधायो त सही ग़लती न्याणीअ जे करण जे करे पीउ माउ कंद मथे कोन करे घुमी सघंदा थी इन जाए ते नारो न लगंदो बाबा ये उन जे जज्बे के सलाम आ पर जगह एड़ी हुजावा जगह तवज्जो कर जेको जुमलो पो चवण चाया ओ मुसलमानो इहो फकत 40 न्याणियुनि जो मसइलो न आहे मां त हीअं थो चवां 40 खानदाननि जो मसइलो आहे ओ असां वॾा भी थोड़ो पंहिंजो कसूर मञूं छा थो चवां असां वॾा भी पंहिंजो कसूर मञबो त इंशा अल्लाह रहम कंदो गुनाह के गुनाह करे मञबो गुनाह के गुनाह करे मञबो डोह के डोह करे मञबो अल्लाह जरूर रहम फरमाईंदो गुनाह के गुनाह न करे मञींदासीं न बाबा साईं डोह के डोह न करे मञींदासीं न बाबा साईं पोइ नतीजो उहो निकिरंदो जो चङा भला नाले वारा इज़त वारा ख़ुदा उनखे शोहरत ॾिनी सभु कुझु ॾिनो पर अल्लाह जे ज़ात जो कसम मां ज़ात ऐं ॻोठ जो नालो न खणंदो आहे हिननि कननि सां इहे लफ़्ज़ ॿुधासीं रब अञा कहिड़ो जीअऊं रब मौत ॾे त हिन ज़िंदगीअ खां मौत भलो चओ त क़ुरान सॼणो चो ओ मुसलमान जेको मां जुमलो तो चवा अल्लाह सजणो कलामुल्लाह सजणो मुहम्मद रसूलुल्लाह सजणो जेको सजन के छडींदो सो नुक़सान में वींदो मुंहिंजो जेको ज़हन आ नज़रियो आ इन वाइज़न ते माण्हू नाराज़ भी थियन था कावड़ भी कन था मुंहिंजो जेको नज़रियो आहे असांजे इज़त जो जेको मसइलो थियो आहे असां मर्दनि जंहिंजे करे कंधु हेठि कयो आहे उन में वॾी बीमारी हीअ मोबाइल वारी बि आहे तव्हां बि मूंसां मुतफ़िक़ थींदो अब वॾे में वॾी हीअ बीमारी मोबाइल वारी बि ऐं न बि ॾियूं मोबाइल पर हुननि ज़ालिमनि 13,000 वारनि जो शर्त छा आहे त मोबाइल कंहिंजे सिम ते निकिरंदी न तो वना हेॾे होॾे बस सिधो ई थो हलां आवाज़ आई
अल्लाह अकबर। मां हिकिड़ो दुख खां जुमिलो थो चवां, कंहिंजे आॾो रोऊं, कंहिंजे आॾो रड़ूं। अल्लाह जे ज़ात जो कसम क़ुरान पाक मुंहिंजे साम्हूं पियो आहे। चङा भला रोई चवंदा आहिनि साईं हाणे त असां अहिड़े दग ते अची पहुताऊं जो अॻियों बाहि पोयों पाणी आहे। ओ मुसलमान तवज्जो त कर, मां जुमिलो कहिड़ो चयो, अल्लाह बि सजण आहे, रसूलुल्लाह बि सजण आहे, कलामुल्लाह बि सजण आहे। ॿुधो असांजे इज़तुनि जो मसइलो छो थो थिए, असां मर्दनि जे लाइ मसइला छो जे करे था थियनि। हिकिड़ो त वॾे में वॾो सबबु मोबाइल आहे। ॿियो ॿुधो कुझु पाण मर्द बि पाण ॾे क़सूर कयूं। ॿियो इहो सबबु आहे जो असां कुझु पाण रसो ढिलो करे छॾियो। अलाए मुवारो वाइदो ॾुखे पासे ॾे नथो वञे। हा अलाए थोरो मां सम्झुमि त मां जो सिधो ई था हलूं, पर कुझु न कुझु मां सम्झां झाकनि वारे पासे ॾे हलियो वियो। इनशाला झाकनि वारे पासे खां ॿाहिरि निकिरूं था, पर कंहिंखे त दर्द ॿुधायो न, पाण में वेठा आहियूं। हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जा लफ्ज़ मुबारक ओ कलमे पढ़ंदड़ मुसलमान महबूब साईं जा लफ्ज़ मुबारक वरी मोड़ खां वठी करे तू यहूदिन ते नज़र कंदे, ईसाईन ते नज़र कंदे। यहूदी ईसाई तुझे मुझे इज्जत जा दुश्मन थी, यहूदी ईसाई तुझे मुझे इज्जत के खाक में मिलाइण वारा थी। मोड़ खां वठी करे उन्हनि जी कोशिश रही आहे त मुसलमाननि जी इज्जत के ख़त्म कजे। साहबा जे दौर में भी हरकतों कयूं। हज़रत ख़ालिद बिन वलीद सोने उम्र जे दौर जो वाक़ियो आलमन सगोन को ॿुधंदा हो। हूं त जो 18 ज़ुल्हज हुई, 18 ज़ुल्हज सोने उस्मान जे शहादत जो ॾियारो, पर चूंकि नहरे जे अक़ीक़े जो मसइलो जो ॿ टे ॻाल्हियूं उन लिहाज़ सां अर्ज़ करण थो चाहियां। यहूदिन त मोड़ खां वठी करे मुसलमाननि जे न्याणियुनि जे इज़्ज़त सां खेॾणु सिखियो आहे। अल्लाहु अकबर। ओ मुसलमानो ॿुधो, काफ़िरनि जो ज़हन जॾहिं मुसलमाननि खे तव्हां बेहयाई ॾे आणींदो त अल्लाह जी मदद ख़त्म थी वेंदी। सोने उम्र जो आर्डर हो त साहबियो भले इन्हनि 500 न्याणी ओ बिना लिबास जे बिहारिया सोनो उम्र वाइस तो करे त पोइ ॿुधो वञो था जंग ते, नज़र रखजो अल्लाह ते, जे अल्लाह अख ॾिनी, जे अल्लाह सही सलाकनि जी हिफ़ाज़त फरमाए। आमीन त चओ। ओ नौजवान यार तो साजू खुली कचहरी करणो थो चाहियां, वॾड़नि सां भी खुली कचहरी करणो थो चाहियां। नौजवान अल्लाह जो वासो दी पंहिंजे अख जी हिफ़ाज़त कर, पंहिंजे अख जी हिफ़ाज़त कर। तुंहिंजे अखियुनि जी हिफ़ाज़त कंदे यादि रखजांइ पोइ कंध मथे करी घुमी सघंदे। जुमला समझो था। मर्द अखियुनि जी हिफ़ाज़त कंदो त इंशाअल्लाह उहो मर्द कंध मथे करे, पर जेकॾहिं मर्द अखियुनि जी हिफ़ाज़त न कंदो, अल्लाह सही समूरन के, समूरन जे बच्चन के महफूज रखे। आमीन त चओ। ॿुधो मुसलमानो, मां ते हिकिड़ो मोबाइल जो मसइलो ॿुधायो मां, वॾे में वॾो नुक़सान मोबाइल ॾिनो आहे। ॿिए नंबर ते आज़ादी वॾे में वॾो नुक़सान ॾिनो आहे। बाबा सही नबी जी हदीस काॾे कंदासीं जो फरमाए ला यदखुलुल जन्नत दयूस व इन साम व सल्ला। महबूब फरमायो निमाज़िया निमाज़ूं थो पढ़े, रोज़ा तो रखे, पर पंहिंजे बच्चन ते गैरत नथो करे, बच्चन ते कंट्रोल नथो करे। महबूब चयो त न निमाज़ क़बूल, न रोज़ो, न हज। चइबो त इन्हनि शयुनि खां इहा शइ अज वादो कयो वञो त इंशाअल्लाह पंहिंजे बच्चन ते कंट्रोल कबो, पंहिंजे बच्चन खे पर्दो कराइबो। गर्मी भी आहे, वरी वाइज़ भी गर्मी वारो हली वियो अलाए कीअं। अल्लाह सही मूंखे भी अमल करण जी तौफीक अता फरमाए, अवां खे भी अमल करण जी तौफीक अता फरमाए। आमीन त चओ। मां ॻाल्हि ॾे मोटी अचां, बीबी सारा वारी ॻाल्हि हले पई। कंहिंजी पई ॻाल्हि हले? बीबी सारा वारी ॻाल्हि हले पई। बादशाह खे वाठन चयो, ओ
बादशाह सलामत खोड़न के तू न चाहते घुरायो पर अज हिकिड़ो शख्स जैसा पंहिंजी घरवारी साण हसीनो जमील ओ ज़ालिम बादशाह अॻिते न वधजांइ आम औरत न आहे बीबी सारा इब्राहिम नबी जी घरवारी अल्लाह जी कुदरत अथव मुझे ख्याल कयो त मां जुमलो चवां अल्लाह जी कुदरत अथव इंसान जॾहिं जंहिंसां घणी मोहब्बत कंदो पंहिंजे घर में त इम्तिहान भी हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा आशा सां वधीक मोहब्बत कई इम्तिहान आयो कि न आयो आवाज़ आई हज़रत याकूब अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे पुट यूसुफ अलैहिस्सलाम सां वधीक मोहब्बत कई इम्तिहान आयो कि न आयो वरी जॾहिं हज़रत इब्राहिम नबीअ के सोनो इस्माइल ॼाओ पोड़प में 99 साल जी उम्र में अज़ खुद इन उम्र में पोड़प में हिकिड़ो ई पुट हुजे रब ॾे त मोहब्बत वधीक थींदी त पोइ इम्तिहान आयो कि न आयो आवा इम्तिहान ओ कल में पंदर मुसलमान तवज्जा तकर जय टेम ते बीबी सारा जो मंदर हेडे इब्राहिम नबी छा सोचींदो हुंदो ॿुधो त सही जे पासे दे तवां के वठी हलन तो चाहियां अवल मां वाक़ियो बयान कयां पोइ मां खुलासो तो ॿुधाइणो चाहियां इब्राहिम नबी सोचींदो हुंदो मुंहिंजे घरवारीअ खे ॿिए कमरे में वठी वियो आहे मुंहिंजे घरवारीअ जे इज़त जो मसइलो छा थींदो ओ इब्राहिम गिनती न कर तू अल्लाह जो खलील अल्लाह के तुझे नंग जी इज्जत प्यारी खलील चेबो सच्चो दोस्त खलील चेबो सच्चो दोस्त दोस्त उनके चेबो जेको दोस्त जे मथों भी कंहिंजी आंगुर अचण न ॾे त दोस्त जे बच्चन जे मथों भी आंगुर अचण अगे इए होयो पर हाणे इए दौर ओ इब्राहिम गिनती न कर यार सोचे तो पियो त मुझे बच्चन जो छा थींदो ओडे अल्लाह जो फैसलो थी चुको केड़ो फैसलो थी चुको ज़ुल्हज जे महीने में आलमन को यको बुधो हुंदो तंहिं टाइम ते बादशाह बीबी सारा के जुदा कमरे में वठी वियो बीबी सारा भी अल्लाह के पुकारियो हुंदो बचाइण वारी ज़ात अल्लाह जी आ पर कोशिश बचण जी हुजे त पोइ मदद ॾाढा बस कर अवा इहो त सभई समझूं था त बीबी ज़ुलेखा फासाइण जे लाइ केॾा वस कया पर सोणे यूसुफ के बचाई कि न बचाई अल्लाह अकबर तवज्जो तकर होडे अल्लाह से इंतजाम केड़ो कयो हज़रत इब्राहिम हिक कमरे में आओ होडे बे कमरे में सोने इब्राहिम जी घरवारी जालिम बादशाह अल्लाह के खलील प्यारो नबी प्यारो रब विच तो पर्दा खणाए छॾिया अल्लाह के ताकत अजो के लिहाज ए टीवी एक्सरो ब्योटो एक्सरो इो सजो अंदरों हिसाब किताब फोटो कढी तो अचे इंसान जी ठहियल मशीन सब कुछ ज़ाहिर करे सके थी त अल्लाह के ताकत अॼुकल समझ में ॻाल्हि नथी अचे त वॾे में वॾा एतराज़ अल्लाह जे क़ुरान ते वॾे में वॾा एतराज़ अब्दुल कादिर साहब हिकिड़ो हिकिड़े अमरा के उतरी कई मुखों सवाल कई भाई साहब मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त सम्झाए मां जो कहिड़ी असल उन्हनि खे एतराज़ हूंदो आहे दीन ईमान इस्लाम क़ुरान ते पर पोइ मिड़ई फेरींदा ॿिए पासे ॾियनि मूंखे चयो भाई साहब हिकिड़ो मुंहिंजो सुवाल आहे हे ज़ुल्हज जे महीने में जेकॾहिं पंहिंजो शेलो था वठूं त बि 35-40 हज़ार थो मिले पती था कयूं त बि शुरूआत 25 खां आहे पोइ भला जेकॾहिं 25 वारी पती कयूं 35 हज़ारनि वारो शेलो वठूं पोइ जेकॾहिं इहो ई पैसो कुर्बानी न कयूं कंहिं ग़रीबनि खे ॾियूं त सवाबु वधीक न मिलंदो
असुल एतराज कुर्बानी ते न कुर्बानी त अल्लाह रखी आहे जैसे जेकर ये पैसा असा गरीबन जे मतो खर्च कयूं आ त सवाब मां चयोमांसि यार ॻाल्हि ॿुध ॻाल्हि त भली कई थी छो त तूं ग़रीबनि जी ख़िदमत करण थो चाहे तूं सवाब कमाइण थो चाहे मां पुछा कयोमांसि जेका मोबाइल थी मोबाइल घणे जी थी पोइ 46 ॿुधाई या 47 चई 46 47 जी मोबाइल आहे मां जो काश जेकॾहिं इहा 47 वारी मोबाइल खपाए कंहिं ग़रीबनि जे मथां ख़र्च करे त केॾो सवाब मिलंदी हा ए मोटरसाइकिल थी घणे जी थी जिते तकरीबन 90-95 जी हूंदी 90-95 जी मोटरसाइकिल थी काश या मोटरसाइकिल खपाए गरीबन जे मथां खर्च करियां त केॾनि घरनि जी चुल्ह ॿरी पवे जैसे हीअ त ज़रूरत आहे न मोबाइल भी ज़रूरत आहे गाड़ी भी ज़रूरत आहे हुआ ज़रूरत न आहे मां जो हीअ तुझे नफ्स जी ज़रूरत आहे कुर्बानी अल्लाह जी ज़रूरत आहे जंहिं रब हुकुम कयो तव्हांखे इस्लाम ते एतराज़ करण वारा पर अल्लाह भी क़यामत ताईं हिन धरतीअ ते जो जवाब ॾियण वारा पैदा कंदा हाणे तव्हां ॾिठो लाड़काणे जे धरतीअ ते अब अवां ॾिठो न हिकिड़े कादियानी जी निशानदी कई वई कादियानी जे निशानदीअ खां बाद में छा था ॾिसो सभई तव्हां कांदरा नेट फेसबुक हलायो था पिया अब ईअं ॿिली थेले खां ॿाहिरि निकिरी आई कि न हा साईं कुआ ॿेड़नि मां निकिरी आया कि न मालूम थियो त हिन धरतीअ ते चइबो त हिन जो दुश्मन घणो थी चुको हिन धरतीअ ते हिन जो दुश्मन पोइ जेकॾहिं क़ुरान जो दुश्मन घणो थी चुको आहे त वरी अल्लाह साईं हेड़नि नौजवान खे क़ुरान जे हिफ़ाज़त जे लाइ बि पैदा कंदो रहे हा साईं एड़न को अल्लाह कुरान जे हिफाजत जो दीन जे हिफाजत जो कम वरतो आ जो इंसान जो अकुल उते कम ऐं बुधो हे भी मुझो जुमलो बुधो असां जो को आलिम सगोरो आ उन जो मां एक जाइ ते वाइज बो क्या अब हे महबूब जी सुन्नत या पर अल्लाह उनन को भी कम तो वठे जिनके सुन्नत ना दीन जो कम रब उन को भी वठे तो जिनके सुन्नत पर अक्सर त नौजवान चवंदा आहिनि साईं संग मिले तेस तनी तकलीफ़ थींदी नाराज़ न थी जो शादी कयां त पोइ मुझो यार हनीफ अलाए ॿिए जो प्रोग्राम अलाए 30 जो ॾिसूं कॾहिं थो रखे हे मूंखे परचाइण में सवलो आहे तव्हां अञा परचाइण में ॾुखिया लॻंदो अब हाणे त सभई आसरा पलियल आहिनि इंशाअल्लाह चओ अल्लाह कंदो जी आलमन सां मोहब्बत रब कंदो असां को भी सुन्नत वधीक इंशाअल्लाह तव्हां भी कयो ने बा नालो त खणी मां हिक जो कीअं चवंदा धक्को हणो नथा ॻाल्हायो जो धक्को हणो धीउ खे त इंशाअल्लाह अल्लाह कंदो पर जेको मां जुमलो पो चवां उन आलम सगोरे जी ॻाल्हि पो कयो जैसे मां हिक जाए ते वाइद पोकन वाइद कंदे मां हिको सवाल कयो जलसे वारन का जो मन बुधायो त सही जवान थियण खां वठी करे केरो जंहिंजी तहज्जुद जी नमाज़ कज़ा न थी आ तहज्जुद जी नमाज़ कज़ा न थी आ हिकड़ो दफ़ो बीच में ॿियो दफ़ो बीच में टियों दफ़ो में हिकड़ो नौजवान थी बीठो जेके चेहरे ते सुन्नत भी न हुई पुछा कई मां ते छो थी बीठो आ साईं तो सवाल जो कयो सवाल जो कई त कंहिंखो तहज्जुद जी नमाज़ कज़ा न थी आ साईं मां तॾहिं उथियो आ जे छा थो चवणो चाहे जैसे जॾहिं को वठी करे सम्झ थी आ उन टाइम को वठी करे तहज्जुद जी नमाज़ कज़ा न थी आ सही बेर वारन जे दौर में हर से बेर वारा वडा रहमतुल्लाह अलैह उनन जे दौर में मुखे के बुधायो हिकड़ो दुकान वारो हो चेहरे ते दाढ़ी नस पर साईं बेर वारा उन दुकान वारे दे जरूर विंदा हा कंबरम हो साईं जन बेर शरीफ में अचन उन दे वञन माण्हू हैरत मचन त साईं इन दे जो वञन था बाबा अल्लाह वारे जी ॻाल्हि हर एक खे तकड़ में समझ में पो दुनिया ॾिठो त
हर साईं ॿेर वारा इन जे करे वञनि पिया, इन जे करे इन जाइ ते दुआऊं पा घुरनि, अल्लाह उन जे हथाड़ों हिकिड़े वॾे कादियानीअ खे क़त्ल करायो। पोइ दुनिया चयो वाकई यार हिक तुंहिंजी मुंहिंजी अखिया ॿी अल्लाह वारे जी अखिया, इन अख में फ़र्क़ु। अल्लाह सही सलासा जे नौजवानन के दीन सा मोहब्बत नसीब फरमाए, सुन्नत सा कुरान सा नमाज सा मोहब्बत नसीब फरमाए। आमीन त चओ। बीबी सारा जी गाल पो कया अल्लाह बचाईंदो जल टेम ते विच तो पर्दो खजी वियो। रब समझायो त मता इब्राहिम के वहम भी थे, खलील आ त खलील के वहम छो ॾियां, खलीला त वहम छो ॾियां। जंहिं टेम ते वो ज़ालिम बादशाह बीबी सारा ॾे जी हथ पो वधाए त हथ फिरी वियो, हथ वधाई बई हथ फिरी विया। हथ फिरण खां बाद में ऐलान तो करे बीबी सारा के ओ सारा तू अल्लाह वारिया नेक जी घर वारिया तदे मुसही हालत दिया दुआ गुरु अल्लाह मुके सलामत रखे, अल्लाह मुझे हथन के सलामत करे, मां बुराई को बास तो अचा। बीबी सारा जो दुआ घुरी उन जालिम जा हथ ठीक थिया। हथन ठीक थियण खां बाद में बीबी सारा दे अञा शैतानी ख्याल में हथ जो वधाए त वरी ठूठिन वटो हथ फिरी विया, पहिरियों चंपन वटो हथ फिरी विया। वरी अल्लाह जे नबी जी घरवारी दुआ घुरस, वरी हिन जाइ तो फिरी विया। तवे तो ओ सारो हाने त मुंजी पक्की तौबाया दुआ घुर वरी बि मां दुआ त घुर मुंजा त ठीक थियन मां अगते न वधन में। बीबी सारा रब जे आडो हथरा खया थी। अल्लाह मर्द जी भी बुधंदो आ, अल्लाह औरत जी भी बुधंदो। हां ये त नबी जी घरवारी आ ना, ये त नबी जी घरवारी आ। पर हिंदुस्तान जे धरती जो मिसाल तो बुधाई वना। बुधा कल में पंदर मुसलमान एक जाए ते टांगे ते अचे तो पुटवा भी उन जी पाक दामन माया कुरारी माया पर पर्दे में माया नजर जो के त मानु हजारे बार बीठा पुछा के छाजे करे बीठाओ छोता प्यारो ते बरसात बंद लगी पिया दुआ त गुरो त अल्लाह बरसात वसाए। हे जुमलो बुधो, बरसात जी जरूरत होजे बरसात न पवे समझ त कावड़ियल। बरसात जी जरूरत होजे बरसात न पवे त समझो बरसात जी जरूरत नाहे, बरसात पवे थी समझ त वरी भी कावड़ियल। वरी भी असा पान खजन वारा अंबन वारा नाहक ता कयूं, पर जॾहिं मथों बरसात थी वसे पोइ छा था चऊं कुछ न बचो कुछ न बचो। थोड़ो असां पंहिंजे अंदर में झाती पाए ॾिसूं त असां पहुची काथे विया। अल्लाह से असांजे बचड़न माल जी हिफाज़त फरमाए। आमीन त चओ। जंहिंजो जेको रोज़गार अल्लाह से उनजे रोज़गार जी हिफाज़त फरमाए। आमीन त चओ। पुछादो करे त छाजे करे बीठाओ जे बरसात जला दुआऊं ता घुरो खोड़ ॾींहं थी वियो बरसात न थी वसे। वो सागो ई पुटड़ो आ अम्मा ॾे आयो। अम्मा के जे अम्मा रहे जी कुंड तडे अम्मा ॾे अची करे चवे तो मुंहिंजी जी जलमा मूंखे रहे जी कुंड तडे पोतीअ जी कुंड तडे। उन फरमा बरदार पुट अम्मा जे रहे जी कुंड वठी करे मथे करे चवे तो ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे पाक दामन अम्मा जी पोती थई। ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे नमाज़ अम्मा जी पोती थई। मुंहिंजे नमाज़ अम्मा जे पोतीअ जी लज रख जाए। अल्लाह बरसात वसाओ पोतीअ जी कुंड मथे थींदी वई रोंदो वियो बरसात वसंदी वई। सब हैरत मची विया। इहा केर औरत आ जंहिंजी पोती मथे अल्लाह के वास्तो ॾिनो वियो बरसात वसी पई।
पो जॾहिं जांच कयूं त उन अलाइके जी पाक दामन औरत, निमाज़न औरत, पर्देदार औरत। थोड़ो ॿुधजां, इहो अॻे हो जो पोतीअ जो ख्याल, हाणे दुख खां हिकिड़ो जुमिलो चवां, हाणे असांजे अमड़ भेण जे मथे ते पोती न रही आहे त पोतीअ जी इज़त थिए कीअं? अल्लाह सही शला साजे, अल्लाह सही शला साजे अमनन जे मथे ते पोती रखण जी तौफीक अता फरमाए। आमीन त चओ, आमीन चओ। बीबी सारा वरी दुआ घुरे, रब करीम ऐलान थो करे तू हथ ठीक करे, हथ ठीक थींदा विया, अञा शैतान जे दिमाग ते गालिब आ, अञा शैतान दिमाग ते गालिब आ। अगते जो वधियो त पोइ वरी ॿई जंघां फिरी वई, ॿई हाणे यकीन थियुसि त मां कॾहिं बि इज्जत सां नथो खेॾी सघां, छो त मुंहिंजो अल्लाह ताक़तवर आ। बीबी सारा खे रोई करे चवे थो त मां शैतान मुंहिंजे दिमाग़ ते सुवार हो, पर रब तुंहिंजी हिफ़ाज़त कई आहे, छो त तूं पाक दामन इंसान जी घरवारी आ। हाणे दुआ घुर, हाणे दुआ घुर, मां कलमो बि पढ़ां थो, मां तुंहिंजे ख़िदमत जे लाइ पंहिंजी बानी थो ॼायां जंहिंजो नालो बीबी हाजरा आहे। हा बाबा सही, अल्लाह सही औरत जी इज्जत मथे रखी आ। असा मर्दन जे मथों लाज़िम आ, असा मर्दन जे मथों लाज़िम आ, जी असा के अकीदो तौहीद जो रखणो आ, जी असा मर्दन जे मथों लाज़िम आ, जी असा के कुरान पाक जी तिलावत पाबंदी सां करणी आ, जी नमाज पाबंदी सां पढ़णी आ, ई असा मर्दन जे मथों लाज़िम आ त पंहिंजे बच्चन के पर्दो पाबंदी सां करायूं। जे कॾहिं घर असा जो नेक थी वियो, पाक दामन थी वियो, त वो घर अल्लाह जी ज़ात के भी वणंदो। उहा असांजी अम्मा भेण जंहिं पंहिंजी ज़िंदगी पाक दामनी वारी गुज़ारी, उहा अम्मा फातिमा खे बि प्यारी लॻंदी, क़यामत में अम्मा आशा साण खे बि प्यारी लॻंदी। ओ जंहिं अमर जे नड़े जे अकीके जी ख़ुशी आहे, जंहिं भाउ जे नड़े जे अकीके जी ख़ुशी आहे, मां उन पीउ माउ खे सलाम थो चवां। हिन दौर में ॾाढो मंज़र ॾुखियो आहे बाबा, हिन दौर में ॾाढो मंज़र ॾुखियो आहे, पर कॾहिं कॾहिं हीअं बि थींदो अथव, मायूं घुराए दोल अटकल सां लिकाए बि रखंदी अथव। नथा ॻाल्हायो अलाए छो, मां तोखां थो पुछां कया, चोर जे ॾाड़ीअ में कख। हा ईअं न, कॾहिं कॾहिं अदरियूं वीचारियूं अटकल बि कंदियूं आहिनि त कंहिंखे ॿुधाइणो कोन्हे, मुला छड़ो आख़िर दावा न करे त असां बि कयूं बिस्मिल्लाह। माना हे जेको 12-1 ताईं वाइदो हलियो सॼो, आवाज़ सॼो, पर मूंखे उमेद आहे त हाफ़िज़ अब्दुल कादर बि अॼु हितड़े आहे, मूंखे उमेद आहे त हाफ़िज़ साहब बि इंशाअल्लाह अलाह कंदो। इहो दोहल ऐं डेग पक न अथव, तव्हां बि इंशाअल्लाह नथा कयो, छा ख़्याल आहे? मां ॿाहिरियों इंशाअल्लाह कयां थो, तव्हां इंशाअल्लाह नथा कयो। हा बाबा, जंहिं नड़े जे ख़ुशीअ में क़ुरान पाक पढ़ियो वियो आहे। ऐं ॿुधो, बसि आख़िरी ॻाल्हि थो कयां, हिन क़ुरान पाक जे ॿुधण ॿुधाइण पढ़ण जी बरकत थो चवां पियो। असांजो दोस्त आहे अब्दुल कादर हाफ़िज़ अज़ीज़ुल्लाह जो भी दोस्त आ, उन चयो सही मुझे हिकिड़े दोस्त खे रब 4 पुट ॾिना, पहिरें पुट वारे ॼमण वारे ख़ुशीअ में बि क़ुरान पाक पढ़ायो ऐं ॿिए पुट जे ख़ुशीअ में बि क़ुरान पाक पढ़ायो ऐं 3 पुट जे ख़ुशीअ में बि क़ुरान पाक पढ़ायो ऐं अल्लाह जी कुदरत सदाई इंसान हिकु जहिड़ो, कॾहिं भरीअ में कॾहिं लप में, अवा कीअं कॾहिं भरीअ में कॾहिं जिन बच्चन जे ख़ुशीअ में क़ुरान पाक पढ़ायो वियो, उहे 3 पुट क़ुरान जा हाफ़िज़ थिया। पर गुरबत जे करे जंहिं ते क़ुरान न पढ़ाए सघियो उहो वीचारो हाफ़िज़ बि, पोइ चइबो त क़ुरान जे पढ़ण जो सवाबु ऐं नतीजो इंशाअल्लाह हिन नड़े जे ख़ुशीअ में क़ुरान पाक पढ़ियो वियो आहे। अल्लाह जी सना थी आहे, अल्लाह जे हबीब जी सना थी आहे, असहाबनि जी अहल बैतनि जी सना थी आहे। इंशाअल्लाह अचो इन जो असर बि
तहां असांजे मथों भी लाज़िम थो थिए त बचड़ा ॼमन त अल्लाह जो क़ुरान पढ़ायो ताबा बचड़ा ॼमन त अल्लाह जो क़ुरान पढ़ायो अल्लाह मुंहिंजी हाज़िरी भी क़बूल ऐं मंज़ूर फरमाए रब अवां जी हाज़िरी भी क़बूल ऐं मंज़ूर फरमाए।